अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल इन्फोडेक्स में खुश आमदीद। दोस्तों, हिन वीडियो में तव्हांखे माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो फंक्शन जेको आमतौर ते इस्तेमाल कयो वञे थो वी लुकअप जे बारे में तव्हांखे हिन में ॿुधायो वञिबो। वी लुकअप छा आहे दोस्तों? जेको वैल्यू खे सर्च करे थो, हिकिड़ी सॼी टेबल मां मुकमल सां सर्च करे ॾिए थो। ऐं वी सां छा वर्टिकल लुकअप मीन्स जेका वैल्यू ॻोल्हणु। हाँ एक्सेल असांखे ॿ जेके से डायरेक्शनल जेके सर्चिंग जा ॾिए थो, फार्मूला ॾिए थो। हिकिड़ो वी लुकअप ऐं ॿियो एच लुकअप मीन्स वर्टिकल लुकअप ऐं हॉरिजॉन्टल लुकअप। कमु कीअं थो करे, कमु ॾिसो हीअं करे थो। हाणे हीअ असां हिकिड़ी शीट ठाहे रखी आहे न, जंहिंमें नाला आहिनि ऐं सेल्स आहे। ऐं हेॾां जेको सम्झी परसेंटेज में मुंहिंजी कमीशन असांखे न उहो परसेंटेज हिते लिखिणो आहे। जॾहिं त हिन टेबल में न टोटल जेको हिकिड़ो ॾिनल आहे, डेटा ॾिनल आहे त केतिरी अमाउंट ते या सेल ते केतिरा परसेंट कमीशन आहे। सपोज़ 25,000 ते 2% कमीशन आहे, 50,000 ते 3% कमीशन आहे। ईअं इन हिसाब सां अलॻि अलॻि कमीशन सेट थियल आहिनि। हाँ हेॾा जेको छा आहे अमाउंट लिखियलु आहे। हाणे असीं छा त वी लुकअप असांखे इहो करे ॾींदो जो असांखे हिन वैल्यू जे हिसाब सां हिन वैल्यू खे हिन में जेको ॻोल्हे करे पोइ हुनजा परसेंट पाण हिते असांखे सेट करे ॾींदो। कीअं था करियूं ॾिसो, वी लुकअप जा तव्हां थोरो पैरामीटर तव्हां हिन पासे ॾिसी वठोसि। वी लुकअप जा छा पैरामीटर? पहिरीं असांखे लुकअप वैल्यू आहे न, उहा असांखे ॻोल्हणी आहे। त लुकअप वैल्यू मीन्स कहिड़ी ही वैल्यू हिन मां ॻोल्हणी आहे न, हिन वैल्यू जे हिसाब सां हुन करे ही वैल्यू ॾिसे, हिन मां सर्च करे त ही वैल्यू आहे केतिरी। पोइ ॿियो नंबर हुनजो पैरामीटर टेबल या रेंज सॼी मां या टेबल मंझां न ही जेको ॻोल्हे ॾे, उहा असांजी टेबल या रेंज असांजी ही थींदी। उनखां पोइ आहे कॉलम। हाणे कहिड़ो कॉलम जेको न ही असांखे हिते जेका हिन में जिते असीं वी लुकअप आहे न, उन में असांखे कहिड़ो कॉलम जी डेटा हिते शो कराए। हाणे कहिड़ी डेटा त असीं चवंदासीं ही उनजे लाइ कॉलम इंडेक्स ॾिबो आहे। ही जेको इंडेक्स 1 थींदो, ऐं ही कॉलम जो इंडेक्स कहिड़ो थींदो? 2 थींदो। छो त ही कॉलम आहे न 1 2 इन बेस ते सॼो अंगनि में खणे थो। पोइ आहे मैच जो क्राइटेरिया आहे। मैच जो क्राइटेरिया मीन्स जेकॾहिं तव्हां असांखे यानी कि एग्ज़ैक्ट मैच खपे, यानी हाणे प्राइस ही 25,000 आहिनि, हिते फिक्स जेकॾहिं 25,000 ई हूंदा एग्ज़ैक्ट मैच करे ॾींदो, न त पोइ असांखे वैल्यू माना एरर में ईंदी। उन करे एग्ज़ैक्ट मैच जेकॾहिं कराइणो त असांखे फॉल्स करिणो पवंदो। ॿ असांखे जेके आहिनि से माना ॾिए थो बुलियन जेके आहिनि से वैल्यू ॾिए थो, हिकिड़ी फॉल्स FALS ऐं ॿियो ट्रू। त TRUE त जेका फॉल्स आहे न, उहा छाजे लाइ हूंदी आहे? उहा हूंदी आहे हुनजे लाइ एग्ज़ैक्ट मैच जे लाइ हूंदो आहे। ऐं जेका ट्रू हूंदी आहे न, उहा अप्रोक्सीमेट मीन्स बसि लॻभॻि हिनजे का बि वैल्यू तव्हांखे मिले न, उनजे लाइ अप्रोक्सीमेट जेको हूंदी आहे। त हाणे अची तव्हां वी लुकअप जो तव्हां सम्झी वरिता त हिनजे पैरामीटर 1 2 3 4 पैरामीटर हूंदा आहिनि। त हाणे उनमें करे सघंदासीं बराबरि जी निशानी ॾेई असीं वी लुकअप ॾिसंदो लिखियासीं, हेठां अची वियो, हिन ते डबल क्लिक करियोसि, हीअ अची वियो। हिकिड़ो मिनट हेठां असांजो अचे वी लुक के अप। हाणे हिन ते डबल क्लिक कंदासीं न, वी लुकअप अची वियासीं। पहिरीं लुकअप वैल्यू आहे कहिड़ी आहे? असां ही सर्च कराइणी आहे, त ही हिन सॼी टेबल मां सर्च कराइणी आहे। हाणे असांजो टेबल कहिड़ो आहे? ही टेबल जी रेंज कहिड़ी आहे? असांजी ही टेबल जी रेंज आहे। ही असांजी टेबल जी रेंज आहे, सॼी असां सिलेक्ट कईसीं। पोइ असांखे छा कि कॉलम जो इंडेक्स कहिड़ो ॿुधाए? फस्ट जेको सेल जो ॿुधाए न, असां चवंदासीं 2 ॿुधाए, जीअं जेके परसेंटेज हिते शो कराए। हाणे अची वियो मैच जो, ॾिसो ट्रू छा आहे? अप्रोक्सीमेट जो आहे। फॉल्स छा आहे? एग्ज़ैक्ट मैच। असांखे एग्ज़ैक्ट मैच न आहे कराइणी, ऐं असांखे अप्रोक्स मैच कराइणी। हाणे ब्रैकेट बंदि करे ऐं एंटर करियोसि, ही ॾिसोसि हाणे हिन असांखे 2% करे ॾिनो। हिते असांजो अमाउंट जेका ऑलरेडी सेट थियल आहे, त ही हिन सां मल्टीप्लाई थिए न, त पोइ पाण सेट थी आहे। जीअं असांखे परसेंटेज मिलियो त हिते अमाउंट ऑटोमेटिक ठही हली। हाणे हिन 2% करे ॾिनो आहे। ॾिसो एग्ज़ैक्ट मैच कोन्हे, 25,000 हिते आहे, जो 2% आहे, लेकिन हिते 26,000 तॾहिं बि असांखे 2% ॾिनई। इहो आहे छो त असां जेको ट्रू कयो आहे न, ट्रू मीन्स अप्रोक्सीमेट मीन्स लॻभॻि जेका मैच करे न उहा आहे। एग्ज़ैक्ट मैच वरी तव्हांखे हिन हेठि जेको शीट में तव्हांखे सम्झाइबो। हाणे हिनखे जेकॾहिं सॼे खे फार्मूला खे कॉपी करूं था न, त असांखे टोटल ही ॾिसो सॼो अची वियो। हाणे रेंज कहिड़ी आहे? 25,000 खां 50,000 ताईं जेका बि वैल्यू आहे न, उनखे 2% में करो। पर जीअं 50,000 जेकॾहिं वैल्यू थिए त पोइ 3%। ॾिसो 55 खे 3% में कई। वरी 4 केसि ताईं आहे? 75,000 ते 4% आहे, त हीअ ॾिसो 75,000 4 ते। त वी लुकअप तव्हां ॾिसी वठोसि कहिड़े कम जो आहे, ही वी लुकअप। हाणे हिन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे उहा ॿुधाइणी आहे
त असां जेको टेबल जेको रेंज आहे न हिन खे टेबल में करे खयोसीं हिन खे असां एज अ टेबल जेकॾहिं सिलेक्ट करे असीं टेबल कंदासीं न डिज़ाइन में तव्हां ॾिसो हिते ही असां टेबल में ऑलरेडी कन्फिगर करे छॾियो आहे जंहिंजो नालो मूं रखियो आहे कमीशन टेबल खे सिलेक्ट था करूंसि ऐं असीं कन्वर्ट करूं था रेंज में कन्वर्ट टू रेंज हाणे ही असांजो टेबल न आहे रहियो हाणे जो फॉर्मेटिंग उहो बि हटाए था छॾियूंसि ही ॾिसो क्लियर फॉर्मेट हाँ ठीक है हाँ इनके पहिरीं एज अ टेबल था करूँ ही जो है ना वी लुकअप आहे रेंज में खयल आहे ॾिसो रेंज में खयों अथसि वी लुकअप रेंज में खयों अथसि हाणे असीं इनके टेबल में आणंदड़ इनके करे सिलेक्ट करे हाँ तव्हां इंसर्ट में वञिजो इंसर्ट में लिखो टेबल ही टेबल तव्हांजी रेंज खणे पियो थी हेतिरी रेंज खणा ओके कयोसींसि हाणे ही टेबल थी वियो टेबल जो नालो छा आहे 2 आहे डिज़ाइन में ॾिसो डिज़ाइन टैब में टेबल जो नालो असीं लिखूं तव्हांजो कमीशन हाँ ही कमीशन टेबल असो हाँ इन में जो वी लुकअप है न इन में असीं ॾिसो हाँ वरी दोबारा था साइन करूंसि वी लुकअप करे कीबोर्ड में टैब दबायोसीं तो पाणे जेको असांखे वी लुकअप सॼो फंक्शन हिते अची वेंदो लुकअप वैल्यू कहिड़ी आहे असांजी ही वैल्यू लुकअप में आहे ऐं टेबल एरे हाँ हिते टेबल एरे न असीं रेंज के सिलेक्ट करण के बजाय असीं टेबल जो नालो ॾींदासीं COMM आहे ॾिसो ही कमीशन बीठो आहे ही कमीशन टेबल खयोसींसि माने रेंज ॾिसो सिलेक्ट थी वई उनखां पोइ हाणे छा आहे असांजो कॉलम इंडेक्स ट्रू आहे यानी कि ही कमीशन वारी परसेंटेज जी कॉलम शो करे हुनखे ट्रू आहे ऐं लास्ट में असांजो कहिड़ो आहे मैच जेको कहिड़े बेस ते मैच करे ट्रू ऐं फॉल्स में तव्हांखे मैच ॿुधायो आहे ॾिसो ट्रू छा आहे एप्रोक्सीमेटली में लॻभॻि जेको मैच करे तक़रीबन जेका वैल्यू आहे न मिलंदड़ जुलंदड़ हुजे हुन ते असांखे रिज़ल्ट ॾिए ऐं एग्ज़ैक्ट मीन्स जेका वैल्यू बिल्कुलु सफ़ा हुनजे बराबरि हुजे तॾहिं करे ही थी वियो वी लुकअप में हाँ छा थी हिन में असां एप्रोक्सीमेट ॾिनोसीं हिन में असां जेको आहे न एग्ज़ैक्ट मैच उहो फाइंड कराईंदासीं उहो मैच कीअं कराइण लाइ हीअ ॾिसो हिकिड़ी लिस्ट में जेको असां पहिरीं ॻाल्हि कराइण लाइ हिन खे पहिरीं असीं हटायूंसि था तव्हांखे सॼो करे थो ॿुधायूंसि ऐं हिन जी लिस्ट जा इहे वैलिडेशन में अचे थी इहा तव्हांखे हटाए वरी वापसी करे था ॾियूंसि पहिरीं वञूं था वैलिडेशन में एनी वैल्यू सिलेक्ट करूं था जीअं त हाणे एग्ज़ैक्ट असांखे खपे न मैच उन करे असीं हिन सॼी वैल्यू खे न था सिलेक्ट करे वेंदासीं त जीअं सॼी इहा वैल्यू हिन में अची वञे पोइ उन एग्ज़ैक्ट वैल्यू खे ही पाणे सर्च करे असांखे ॾींदो डेटा वैलिडेशन में हलूं था ऐं तव्हां करूं था असीं लिस्ट ते क्लिक लिस्ट खां पोइ उनखे सोर्स ॿुधाइबो आहे त लिस्ट ठाहे कहिड़ी जेको सो डेटा जी लिस्ट हुजे वटि असीं ही सॼी सिलेक्ट करे ओके कयोसीं न हाणे लिस्ट में अची आहे ॾिसोसि ही असांजी वैल्यू हूंदी छो त हीअ हाणे ॾिसो लिस्ट में जेका बि आहे हिन में जीअं असीं चेंज कंदासीं त हिते लिस्ट में बि चेंज थींदी उन करे एग्ज़ैक्ट मैच कंदो हाणे अचूं था हिते वी लुकअप में अचूं था त इंग्लिश जेको हुन में असां सर्च करे ॾे वी लुकअप में हाणे ॾिसो हिन खे बि माना हिकिड़ो टेबल जेको सिलेक्ट कयल आहे हिन साइड ते छा आहे जो अंग आहिनि न असांखे एग्ज़ैक्ट असांखे हितां ई खां ई सर्च कराइणो उन करे असां हिन खे हेतिरी रेंज खे असां हिनखे टेबल में सिलेक्ट करे ॾिनो आहे हिनखे सॼी खे हीअ एज अ टेबल आहे तव्हां डिज़ाइन में ॾिसो हीअ ॾिसो लिखियो पियो मार्कशीट्स ईअं जो ईअं हिन में जेको तव्हांखे पहिरीं ॿुधायो ईअं हिनखे असां सिलेक्ट करे इंसर्ट मां हिनखे टेबल में आणे सघूं था ॾिसोसि ठीकु आहे त हाणे असीं जेको कयूं था इंग्लिश में वी लुकअप कयोसीं वैल्यू असांखे कहिड़ी ॾिसणी आहे वैल्यू असांखे ही ॾिसणी आहे हिन वारे ठीकु आहे हीअ वैल्यू असांखे हिन मां ॾिस हीअ पाण हिन मां टेबल कहिड़े मां ॾिसे हीअ वैल्यू त असां ॾिसे बसि कहिड़े मां असां टेबल में असां ॿुधायो तव्हांखे मार्कशीट जो टेबल आहे ॾिसोसि मार्कशीट आहे मार्कशीट जे टेबल में हाणे करे ॾिनी सर्च हाणे कामा जी जॾहिं निशानी ॾिनीसीं त हाणे कॉलम इंडेक्स त बसि पुछे पियो कहिड़ो कॉलम इंडेक्स असांजो कॉलम इंडेक्स ॾिसो इंग्लिश कॉलम इंडेक्स कहिड़ो आहे ट्रू आहे त असीं ट्रू हाणे हिते मैच जी ॻाल्हि ॿुधाए पई ट्रू में जेको असां कहिड़ो मैच आहे अप्रोक्सीमेट आहे लॻभॻि मैच कर पर असीं हिते लॻभॻि जी ॻाल्हि कयूं हिते एग्ज़ैक्ट जेको अली तव्हांखे हिते मिले न हिन में उहो ई खणो हुन करे असीं फॉल्स कंदासीं ऐं ब्रैकेट बंदि कयासीं हाणे ॾिसोसि इंग्लिश में अली जो 78 मार्कूं आहिनि असांजी लिस्ट में ॿियो को जेको स्टूडेंट चेक करूं सपोज़ आरिफ़ चेक करूं त आरिफ़ जो 72 मार्कूं आहिनि हीअ ॾिसो आरिफ़ ही 72 तव्हां स्टूडेंट जी लिस्ट में कंहिंखे बि क्लिक कंदा तव्हांखे हिते बाक़ी जेके फिल करण जे लाइ असीं छा था करियूंसि हाणे जॾहिं हिते हिनखे असीं कंदासीं न असांखे रिज़ल्ट काफ़ी ग़लति मिलंदो छो ग़लति मिलंदो इन करे जो हीअ ॾिसो जेको वैल्यू लुकअप करूं था न हाणे हिन ते जेको वेंदासीं न हाणे ॾिसो वैल्यू जेको लुकअप करूं पिया न एग्ज़ैक्ट मैच असीं चवंदा हिते जी हुजे लेकिन हिते ॾिसो हीअ 72 ते खणी वियो लुकअप वैल्यू जेका हर बार चेंज थी वई ऐं लुकअप वारो हीअ ॾिसो न हीअ मथे में ॾिसोसि ओ सो जेको 16 थी वियो उहो असांखे हालांकि जेका वैल्यू जेका न हीअ आहे एन हुजे 16 हर बार चेंज थींदो हिन वारे ॾिसोसि हिन वारे छा थी वियो पी में ॾिसे पियो त असांखे हिन जेको आहे न सेल खे कॉन्स्टेंट करिणो पवंदो उन करे तव्हांखे हिते ई कंहिं सेल जो साॻी ते क्लिक करे ऐं कीबोर्ड मां F4 दबाईंदा F4 दबाईंदा तव्हांजो ॾिसोसि कॉन्स्टेंट थी वियो
हाणे तव्हां इनखे कॉपी कंदो न तव्हांखे रिज़ल्ट मिली वेंदो सभिनी में। हाणे ॾिसो कहिड़ो कॉन्सेप्ट कयो आहे N16 बसि इहो ॾिसो न $N $16 हर में कंहिं में इहो हूंदो $N $16 $N $16 छा हूंदो हीअ असां जेको हिन खे मैच असां जेका वैल्यू मैच कराइणी आहे हीअ आहे हर वारे असीं त इहो सेल कॉन्स्टेंट रहे तव्हांखे सेल रेफरेंस में जेको एब्सोल्यूट रेफरेंस में इहो ॿुधायो तव्हांखे जेके न ख़बर हुजे त पोइ तव्हां उनजी वीडियो उहा सीरीज़ ॾिसी वठो त तव्हां ख़बर पइजी वेंदी त जेको एब्सोल्यूट रेफरेंस हूंदो छा आहे। हाणे जॾहिं हीअ असांजो जेको न ॾिसो हिन वारे वैल्यू आहे न इंग्लिश खई आहे त जेको मैथ जो जेको न मैथ जो कॉलम इंडेक्स कहिड़ो आहे 3 आहे त सभिनी जा कॉलम इंडेक्स चेंज करणा पवंदा और हीअ ॾिसो 2 आहे न इनखे असांखे 3 करणो पवंदो 3 करे टेप दबायो या एंटर करियो कीबोर्ड मां टेप दबायोसीं ॾिसोसि हाणे मैथ खे खई आरिफ न असीं अली खणो था त इन हिसाब सां असांखे ख़बर पवंदी रहे ठीकु आहे। हीअ ॾिसोसि 68 आहे। हाणे ईअं जो केमिस्ट्री जो इंडेक्स कहिड़ो आहे 4 आहे त असां 2 जे बजाए हिते 4 करणो पवंदो। ईअं सभिनी जा जेके कॉलम इंडेक्स आहिनि न उहे असांखे चेंज करणा पवंदा। हाणे 5 करणो पवंदो फिज़िक्स जो ईअं जीअं उर्दू जे लाइ हीअ ॾिसो कहिड़ो आहे 6 आहे असांखे कॉलम इंडेक्स हितां फार्मूला बार ते क्लिक करे कहिड़ो आहे हिते 6 आहे 6 करणो पवंदो। इस्लाम मैथ 7 आहे फार्मूला बार में असांखे 7 करणो पवंदो ऐं हीअ असांजो टोटल कहिड़ो इंडेक्स आहे 8 आहे त असांखे 8 करणो पवंदो ऐं असांजो परसेंटेज कहिड़ो आहे 9 आहे त पोइ असांखे 9 करणो पवंदो। हाणे असांजी वैल्यू लुकअप ॿुधाईंदो। हाणे हीअ छा परसेंटेज में कोन्हे हिनखे असीं होम में वञी ऐं हीअ ॾिसो परसेंटेज ते क्लिक कंदा न त पोइ पाण असांखे फॉर्मेट परसेंटेज करे ॾींदो। हाणे हिन मां जेका वैल्यू सर्च करा त सभिनी जो असांखे हीअ ॾिसो ॿुधाइबो परसेंटेज ताईं असांखे फुल ॿुधाइबो। दोस्तो इहो हो वी लुकअप